जय झूलेलाल। जय श्री संत कंवरराम साहिब। संत कंवरराम साहिब सिर्फ़ एक संत न आहिनि, पर हिकु अहिड़ी प्रेरणा आहिनि जिन जी सिख्या अॼु बि असांखे सही रास्तो ॾेखारे थी। मां हर्षिता रामचंदानी अॼु तव्हां सभिनि खे संत कंवरराम साहिब जी दी हुई सिख्या जे बारे में ॿुधाईंदसि। हुननि जी दी हुई पहिरीं सिख्या आहे भक्ति में सादगी ऐं सेवा में महानता। उहा ई उन्हनि जी असली पहचान आहे। संत कंवरराम जी असांखे सेखारियो हो त भॻवान ताईं पहुचण लाइ असांखे दिखावे जी ज़रूरत कान आहे, असांखे सचो दिल ऐं सादे जीवन जी ज़रूरत आहे। हुननि जी ॿी सिख्या आहे प्रेम ऐं मानवता जो संगम। जिथे जिथे प्रेम ऐं मानवता जो संगम थींदो, हुते ई उन्हनि जो सचो धर्म नज़र ईंदो। संत कंवरराम जी लाइ धर्म जो मतिलबु सिर्फ़ पूजा करणु न हो, बल्कि हर हिकु इंसान खां प्यार ऐं बराबरी सां पेश अचणु हो। संत कंवरराम साहिब जी सिर्फ़ ॻाल्हियूं न कयूं, बल्कि हुननि जो पूरो जीवन ई असां सभिनि लाइ हिकु वॾो संदेश आहे। संत कंवरराम जी जेके जेके सेखारियो हो उहो करे ॾेखारियो हो। उहा ई ख़ासियत उन्हनि खे ॾाढो ख़ासि थी ठाहे। संत कंवरराम जी पंहिंजे भजन जे माध्यम सां सभी समाज खे हिकजुट करे रखियो हो ऐं भक्ति सां सभिनि जो दिल जीतियो हो। संत कंवरराम जी वाणी में हेतिरी ताक़त हुई जे सभी माण्हू पाणे पाणे हुननि वटि खिचजी ईंदा हुआ। संत कंवरराम जी असांखे सेखारियो हो त धर्म खां वॾो अगरि कुझु आहे तो आहे मानवता। अगरि असां सभी हिक ॿिए सां मिली करे रहूं ऐं हिक ॿिए जी मदद कयूं त असां सभिनि जो इहो ई ॾाढो वॾो धर्म आहे। अचो असां सभी संत कंवरराम जी ॾेखारियल रास्ते ते हलूं ऐं पंहिंजे में सेवा, भाव, प्यार ऐं सादो जीवन अपनायूं। जय श्री संत कंवरराम साहिब।